जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अॼु दामोदर मास चैलेंज जे 16 ॾींहं में अॼु आहे दिवाली, त तव्हांखे सभिनी खे ढेर सारियूं दिवाली जूं शुभकामनाऊं। उमेद आहे तव्हां सह परिवार दिवाली ॾाढी सुठे नमूने सां मल्हाई हूंदी। त अॼु सुबुह खां ई दिवालीअ जा सजावट, रंगोली, ॾिया, मिठाइयूं, सुभाणे ईंदड़ महिमाननि जूं तयारियूं ऐं छा न, तव्हां सभिनी जा ॼाणंदा ई आहियो लेडीज़ जी छा हालत थींदी आहे जॾहिं कोई त्योहार अचे त। पर मन में हिकु अलॻि सी शांती हुई। शाम जो जेॾीमहिल दीप पूॼा पई कयां त ओॾीमहिल सिर्फ़ु रोशनी घर में न हुई पर मन में बि हुई। हिकु अलॻि ई ख़ुशी, अलॻि ई आनंद हुयो मन में, जेको अॼु ताईं कॾहिं कंहिं दिवालीअ में फील न थियो हुयो। पर हीअ दिवाली हिकदमि अलॻि ई हुई, छो त अॼु जो दीपदान मुंहिंजे लाइ सिर्फ़ु परंपरा न हुयो, हिकु यादि बि हुयो कि कृष्ण हमेशह असां सां गॾु आहिनि, चाहे ॾीए जे रूप में हुजनि या मन में जेके ख़्याल अचनि था उन रूप में। तव्हांजी दिवाली कीअं वई कमेंट करे ॿुधाइजो। मिलूं था सुभाणे ॿिए ब्लॉग में। तेसिताईं हरे कृष्णा, जय झूलेलाल।